बुलंद हौसलो जोश वलवलो, बुलंद हौसलो जोश वलवलो, बुलंद हौसलो जोश वलवलो, बुलंद हौसलो जोश वलवलो। सिंधी मीडिया 2 नंबर 1 चैनल सिंधु टीवी। सिंध टीवी न्यूज़ जी 17वीं सालगिरह तक़रीब इस्लामाबाद ब्यूरो ऑफिस मुनक़िद कई वई, जंहिंमें सालगिरह जो केक काटियो वियो। तक़रीब में सियासी, समाजी ऐं सहाफ़ती शख़्सियतुनि शिरकत कई। सिंध टीवी न्यूज़ इस्लामाबाद ब्यूरो में रिथियल सालगिरह तक़रीब दौरान शरीक थींदड़नि सिंध टीवी न्यूज़ जे मैनेजमेंट खे चैनल जा कामयाब ऐं शानदार 17 साल पूरा थियण ते मुबारकबाद ॾींदे चयो त अॼु सिंध टीवी जी 17वीं सालगिरह आहे। इन मौक़े ते सिंध टीवी ॾिसण वारनि खे ऐं सिंध टीवी जी तमामु मैनेजमेंट खे आउं मुबारकबाद पेश करणु चाहियां थी। सिंध टीवी हिकिड़े वॾे अरसे खां रिपोर्टिंग में ऐं इंफॉर्मेशन जे हवाले सां जेको कमु करे पई उहो एप्रिशिएट कयूं था। उन 17 साल न रुगो कामयाबी सां गुज़ारिया आहिनि, पर इन मौक़े ते आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां जेका सिंध टीवी जे हवाले सां अहम आहे। उहा इहा आहे त आम माण्हू जी लाइ जेका सहाफ़त आहे उहा सिंध टीवी कई। यानी सिंध जे आम माण्हुनि जा इशूज़ आहिनि, सिंध में गुरबत तमामु घणी आहे। 17 सालनि जी जेका सिंध टीवी सिंधी मीडिया में या पाकिस्तान जी मीडिया जे लेवल ते जो किरदार अदा कयो, मुंहिंजे ख्याल में इंतहाई शानदार है। और मुझे इस बात पर भी फ़ख्र है कि मैं भी शुरू से ही सिंध टीवी टीम का हिस्सा जो है वो हूँ, और इसको हमने तरक्की करते आगे बढ़ते मुख्तलिफ चैलेंजेस का मुकाबला करते हुए देखा है। सिंध टीवीअ जे 17वीं सालगिरह ते सिंध टीवीअ जे सथ खे सॼे सथ खे ऐं सिंध टीवीअ जी जेका इंतिज़ामिया आहे डॉक्टर करीम अजीत साहब इन्हनि खे ऐं डायरेक्टर न्यूज़ तव्हांजो जेको आहे कुरैशी साहब, शुएब कुरैशी साहब, या तव्हां आहियो, पूरी टीम जेका बि आहे उन्हनि खे मां मुबारकबाद ॾियां थो। सिंध टीवी ज़ाहिर आहे सिंध जो हिकिड़ो वॾो चैनल आहे। पहिरियां त मां सिंध टीवी वारनि खे खोड़ सारी मुबारकियूं ॾींदसि। सिंध टीवी न्यूज़ खे अॼु 17 साल उनखे कंप्लीट थी विया आहिनि। ऐं सिंध टीवी न्यूज़ जे बारे में मां छा चवंदसि, मां बिल्कुलु उनजी जेके न्यूज़ स्पेशली ॾिसंदी रहंदी आहे ऐं उहे हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदा आहिनि। सिंध टीवी न्यूज़ प्रोफेशनल अंदाज़ में सिंध जे मसइलनि खे उजागर कंदे हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे ऐं हक़ सच जी ॻाल्हि कंदे प्रोफेशनल अंदाज़ में इदारे खे तरक़ी वठाई आहे। तक़रीब में शरीक थींदड़नि सिंध टीवी न्यूज़ जी तरक़ीअ ते सराहीअ जो इज़हार कंदे इदारे लाइ दुआगू ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो आहे। कैमरामैन आमिर अब्बासी ऐं कासिम बल्ती सां गॾु गोहर गांगरो, सिंध टीवी न्यूज़ इस्लामाबाद।